नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण में गुज़िरियल राति चोर फौजी मरहूम मोहम्मद जुमन कटोर जे पुट एहसान कटोर जे कारे रंग जी होंडा 125 मोटरसाइकिल काए फरार थी विया आहिनि। हिननि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। जीअं त मुंहिंजो भाइटियो मरहूम मोहम्मद जुमन फौजी जो पुटु घर जो सौदो वठणु दाणावाण आयो, जेको सौदो वठण जे लाइ वियो शहर ॾे गाॾी बीहारे वापसि थी आयो त मरहूम जे फौजी मोहम्मद जुमन जे नींगर जो गाॾी दाणावाण शहर में बीठो न आहे। असां बिल्कुलु कलाक ॿ ॻोल्हा कईसीं, असांखे काथऊं बि असांखे हथु न आयो। जेके असां पुलिस जे चौकी ॾे वियासीं त चौकी वारा इंचार्ज किथे गश्त ते निकितल हुया। उन खां बाद असां वापसी सुबुह जो आयासीं, उन्हनि खे अर्ज़ु कयोसीं त बाबा असांजी गाॾी जेको राति निकिरी वियो फौजीअ जो नींगर सौदो वठणु आयो, पोइ उन्हनि खे चयोसीं। हुननि हिकिड़ी एंट्री जो दाख़िल कयो, हुन हिकिड़ी बुक ते लिखियो आहे, पोइ एंट्री लिखियईं या बुक ते लिखियईं। पुरज़ोर असां अपील SHO कंधरा, DSP रोहड़ी, ASP सखर खे पूरो मंज़ूर था कयूं त असांजे भाउ फौजी मोहम्मद जुमन जे नींगर खे पंहिंजो गाॾी वापसि कराए ॾियनि। असां उन्हनि जो शुक्रगुज़ार रहंदासीं, असांजे मरहूम फौजी मोहम्मद जुमन जे नींगर गाॾी वापसि कराए ॾियनि। ऐं 2014 CD गाॾी 125 मां होंडा 125 CD मोटरसाइकिल असांजो भाइटे जो दाणावाण मां आयासीं। असांखे पुरपुर अपील था कयूं, असांखे SHP सखर खे चऊं था त असांजी पंहिंजी गाॾी पुर महिरबानी करे वापसि कराए ॾियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।